हजरत बायज़ीद बिस्तामी उन जे दौर में एक बद किरदार औरत हूंदी हुई। सॼी सॼी रात उन वटि हिकिड़ो माण्हू ईंदो हो, ॿियो वींदो हो, हिकिड़ो ईंदो हो, ॿियो ईंदो हो। हजरत बायज़ीद बिस्तामी उन औरत जे इमारत जे जगह जे ॿाहिरि वेही रहिया। माण्हू ॾिठो त ही बुज़ुर्ग अल्लाह जो प्यारो बद किरदार औरत जे घर जे ॿाहिरां वेठो आहे, असां कीअं वञूं? उन माईर जॾहिं माण्हू न आया, उन पुछा कि ॾिसो ॿाहिरि केरु आहे? चयोसि त बायज़ीद बिस्तामी वेठो आहे। अच्छा, पाण आई बद किरदार औरत, ज़िना कराइण वारी औरत। हज़रत बायज़ीद बिस्तामी के चई त साईं तव्हां खे का हाजत आहे? पाण फरमाता हा हाजत आहे। का ज़रूरत अथव? हा आहे। कहिड़ी ज़रूरत अथव? पाण फरमाता तुंहिंजे रात हिकड़ी जो किरायो घणो आहे? उन औरत चयो त 200 अशरफ को माण्हू ॾींदो आहे, सॼी रात मां उन सां गुज़ारींदी आहियां। हज़रत बायज़ीद बिस्तामी पंहिंजे जेब में हथ विधो, 100 अशरफ निकिरी आयूं आहिनि। पाण फरमाइनि था 100 अशरफ फ़िलहाल वठ, अॼो की रात असांजे हवाले थी। जी ठीक आहे साईं। 100 अशरफ पाण न औरत हज़रत बायज़ीद बिस्तामी जे हवाले। हज़रत बायज़ीद बिस्तामी पंहिंजे जिस्म वारो लिबास उन औरत खे ॾिनो त ही तूं पाए। उन बायज़ीद बिस्तामी जो लिबास, खुदा जे वली जो लिबास त लिबास आहे न, उन पातो पाए बस कयई। बायज़ीद बिस्तामी दुआ थो घुरे, मौला मां हिन बद किरदार औरत जे ज़ाहिर खे मटायो आहे, या अल्लाह तू हिन जे बातिन खे मटाए छॾ। खुदा जे वली जे हथ खैर जी देर दिया। पहिरियां बद किरदार हुई, पहिरियां ज़िना कराईंदड़ हुई, पहिरियां गुनाह कंदड़ हुई। पाण फरमाइनि था इहो लिबास मूंखे लाहे दे। जे साईं लिबास ॾींदी साईं मूंखे अहिड़ो त मज़ो अची वियो आहे, मां गुनाह खे छॾे ॾिनो आहे, ज़िना खे छॾे ॾिनो आहे, बदकारी खे छॾे ॾिनो आहे। प्यारे अल्लाह जे दरबार में तौबा ताइब थी थियां। रब ताला मूंखे पंहिंजे प्यारनि जे लिस्ट में लिखाए। उन ॾियारे खां बाद में ज़िना हली वई, गुनाह हली विया, बद किरदारियूं हली वयूं, खुदा जे प्यार में उहा गणजी वई आहे।